वरी महिरबानी पुछिजो। अॼु सॼी सिंध 14 मार्च दरिया ते ॾियारे जे हवाले सां गरम खां निकितल आहे ऐं पंजाब और पाकिस्तान खे ॿुधाए पई भई दरिया सिंध जी मिल्कियत आहे, पंजाब जी मिल्कियत कोन्हे, पाकिस्तान जी मिल्कियत बि कोन आहे ऐं सिंध को 77 साल जो वतन कोन्हे, सदियुनि जो वतन आहे। पाकिस्तान जुमो जुमो अचनि थिया हुआ। पाकिस्तान खां अॻु में सिंध दरिया सिंध ते सॼे सिंध खे वांदो हुयो ऐं छोड़ कंदो हुयो, पर पाकिस्तान ठहण खां पोइ जेको सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा थींदा रहिया मुसलसल, हुन मां इहा आख़िरी जेको असांजी शहर आहे दरिया ते कब्ज़ो कयो आहे, हुनजे लाइ अॼु सॼी सिंध रोडनि ते निकितल आहे। यकीनन सिंध वतन आहे, सिंध अमर आहे ऐं असां वटि जेको हलाली बचो चइबो आहे उहो पंहिंजी माउ जी इज़त कंदो आहे, हुनजी लॼ रखंदो आहे ऐं हुनखे हलाली फर चइबो आहे। ऐं जेको माउ जो नाफ़रमान आहे, माउ जी इज़त न रखे, माउ जी लॼ रखणु, उहो सूअर जो पुटु आहे। सो अॼु सिंध जे पुटनि ऐं सूअर जे पुटनि जो फ़र्क़ु वाज़े आहे। सिंध जा पुट रोडनि ते आहिनि ऐं सूअर जा पुट कंध लिकायो वेठा आहिनि। ज़रूरी कोन्हे त सिंधी टोपी पाइण सां ऐं सिंधी ॻाल्हाइण सां गैरतमंद हुजे ऐं हलाली हुजे। हरामी ॿार बि सिंधी टोपी पाए सघे थो ऐं सूअर जो पुट हुन पाण खे साबित कयो।